नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी क्रिकेट टीम छंछर ते ऑस्ट्रेलिया रवानी थी रही है, जिथे T20 मैच खां पोइ पाकिस्तान ICC टेस्ट चैंपियनशिप जी शुरुआत कंदो। ऑस्ट्रेलियावी ट्रेनर नए कप्तान ऐं नौजवान रांदीगर ते बदल टीम ऐं कोच मिसबाह अल हक पिण पहिरीं वॾी आज़माइश में आहे। पाकिस्तान क्रिकेट टीम जे नए T20 कप्तान बाबर आज़म ऐं टेस्ट क़ाइद अज़हर अली जी क़यादत हेठि छंछर ते ऑस्ट्रेलिया रवानी थी रही है, जिथे क़ौमी टीम मेज़बान सां T20 मैच खेॾंदी, जंहिंखां पोइ पाकिस्तान ICC टेस्ट चैंपियनशिप पंहिंजी पहिरीं सीरीज़ पिण ऑस्ट्रेलिया सां खेॾी। PCB टेस्ट स्क्वाड खे पिण मौसम ऐं कंडीशन सां अहम हमांग थियण जे लाइ T20 टीम सां मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो। नए कप्तान ऐं नौजवान रांदीगर ते बदल टीम सां ऑस्ट्रेलिया दौरो हेड कोच मिसबाह अल हक जी वॾी बि आज़माइश हूंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।